नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा आहियूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां पाकिस्तान क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर शाहनवाज़ ॾाणी मुलाक़ात कई। वॾे वज़ीर जे तर्जुमान मूजिबि मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर चयो त शाहनवाज़ ॾाणी जो तालुक़ लाड़काणे सां आहे ऐं हीउ पाकिस्तान क्रिकेट जो चमकंदड़ सितारो आहे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त शाहनवाज़ ॾाणी खे हर तरीक़े सां प्रोमोट कंदासीं ऐं खेसि हिदायत कई आहे त हू पंहिंजी तरबियत ते वधीक ध्यानु ॾिए ऐं सिंध जे ॿियनि नौजवान खे बि अॻिते आणण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त सांगड़ जे बहितरीन स्पिनर नौमान ऐं ॿियनि नौजवान खे क्रिकेट में प्रोमोट करणो आहे ऐं PSL लाइ टीम आणणु चाहियूं था ऐं PSL टीम खे जल्द ठाहिण लाइ स्पिनरनि जी ॻोल्हा आहे। तर्जुमान मूजिबि फास्ट बॉलर शाहनवाज़ ॾाणी पंहिंजे दोस्तनि मिटनि माइटनि सां गॾु सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात करे वॾे वज़ीर जा थोरा मञिया। वॾे वज़ीर शाहनवाज़ ॾाणी खे शील्ड, सिंधी टोपी, अजरक पेश कंदे चयो त मां शाहनवाज़ जी बॉलिंग ते बैटिंग कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।